अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल कयूम। दोस्तो, 1 मिंट मतिलबु 60 सेकेंड जो को वैल्यू कोन आहे। ख़बर ई नथी लॻे 1 मिंट कहिड़े टाइम थियो ऐं कहिड़े टाइम गुज़री वियो। पर 1 मिंट में असां पूरी दुनिया खे ॾिसूं त असांखे घणो कुझु थींदे नज़र ईंदो। हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त 1 मिंट में पूरी दुनिया में छा छा थी वेंदो आहे। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। शादी हिकु अहिड़ो लॾूं आहे जेको खाए उहो बि पछताए, जेको न खाए उहो बि पछताए। छा तव्हांखे ख़बर आहे दुनिया में 1 मिंट में 59 शादियूं थी वेंदियूं आहिनि। दोस्तो, 1 मिंट में 250 ॿार दुनिया में पैदा थींदा आहिनि। 1 मिंट में 112 ॿार ग़रीब घराणनि में पैदा थियनि था। दुनिया में 1 मिंट में 107 माण्हू मरी वेंदा आहिनि। 1 मिंट में 15 माण्हू बुख खां मरी वेंदा आहिनि। ॿिए तरफ़ 1 मिंट में मैकडोनल्ड जा 4500 बर्गर खाधा वेंदा आहिनि। दोस्तो, दुनिया जो अमीर तरीन शख्स बिल गेट्स हर मिंट में $15,000 कमाए रहियो आहे, तक़रीबन 2,04,96,000 पाकिस्तानी रुपया। तव्हांजी दिलि 1 मिंट में 60 खां 100 चकर धड़कंदी आहे। 1 मिंट में तव्हां 15 खां 20 चकर अखियूं चिपकाईंदा आहियो। पूरी दुनिया में 1 मिंट में 360 खिवणियूं ज़मीन ते किरंदियूं आहिनि। दुनिया में 1 मिंट में 5 ज़लज़ला ईंदा आहिनि। 1 मिंट में फेसबुक ते 2,43,000 फ़ोटू अपलोड थींदा आहिनि। 1 मिंट में फेसबुक जी पोस्टनि खे 18 लख लाइक अचनि था। 1 मिंट में 144 माण्हू पुराणे घर खां नए घर लॾे वेंदा आहिनि। ॾिसो, असां वटि 1 मिंट कीअं आराम सां गुज़री वेंदो आहे, पर पूरी दुनिया खे ॾिसूं त छा छा थी वेंदो आहे। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हिन वीडियो खे दोस्तनि सां व्हाट्सएप ते शेयर ज़रूरु कंदा। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे शेयर जो ऑप्शन मिली वेंदो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।